अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे प्यारे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम खे ब मौजिज़ा जेके अता फरमाया उन्हनि जो ॾाढो गहरो ताल्लुक़ आहे। हिक अजीब ज़माने सां ताल्लुक़ आहे हिक मौजिज़े जो, ऐं हिक मौजिज़े जो ताल्लुक़ वरी क़ुर्बे क़यामत सां आहे। अजीब ज़मानो कहिड़ो हुयो जो जंहिं वक़्त में आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मक्के जे सरज़मीन ते ऐलाने नुबुवत फरमायो। ऊंदाह हुयो, अंधकार हुयो, दुनिया जे आॾो इंसानत हुया, इंसानियत कोन हुई। करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात उन इंसानन खे जन जा चेहरा इंसानी हुया, जन जा चेहरा इंसानी हुया, पंहिंजे पाक किरदार मुबारक सां उन्हनि चेहरे इंसानी वारनि खे हक़ीक़ी इंसान बनायो। अहिड़ो इंसान बनायो जेके जहन्नम जे किनारे ते पहुची चुका हुया, उन्हनि खे जहन्नम जे किनारे तां छिके जन्नत जे विच में पहुचाइण जे लाइक़ बनाए छॾियो। कीअं बनायो? सवाल आहे दोस्तों, कीअं बनायो? बनायो तो मुझे मुस्तफ़ा, लेकिन बनायो कीअं? हिक अध झलक तव्हां जे आॾो मां पेश कयां। इंसानत हुया, इंसानियत कोन हुई। कीअं कोन हुई? कायनात जे अंदर तमाम इंसानन ॾे निहारियो, हर इंसान खे हर शइ खां वधीक औलाद सां प्यार हूंदो आहे, हर शइ खां वधीक दौलत खां वधीक, अबे अम्मा खां वधीक, मिटन माइटन खां वधीक, हत्ता के पंहिंजे जिस्म खां भी वधीक औलाद सां प्यार हूंदो आहे। छो त जेको पंहिंजे जिस्म खे तकलीफ़ ॾे, दौलत कमाईंदो आहे, छाजे लाइ थो कमाई? औलाद लाइ थो कमाया, यानी औलाद सां प्यार हर शइ खां वधीक हूंदो आहे। ज़रा थोड़ो पोइते निहार करीमा का सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ऐलाने नुबुवत खां अॻु में इंसानत हुया, लेकिन पंहिंजे औलाद सां एतिरी त नफ़रत हुई जो न्याणी ॼमंदे पंहिंजी ज़िल्लत महसूस कंदा हुआ, रुसवाई महसूस कंदा हुआ। इन हद ताईं उन्हनि जे ज़हन खे नीच तनज़ुली हुई जो पंहिंजे न्याणीअ खे ज़िंदह जबलन ते मथे खणी उनखे ज़िंदह उछलाए ख़त्म करण में इज़्ज़त महसूस कंदा हुया। मक्को भी साॻियो आहे, इलाइक़ो भी साॻियो आहे, क़ौमूं भी साॻियूं, कबीला भी साॻिया, लेकिन इहो तमामु मामलात मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ऐलाने नुबुवत खां अॻु जो मामिलो आहे। जॾहिं ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात ऐलाने नुबुवत फरमायो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मक्कियो भी साॻियो आहे, माण्हू भी साॻिया, कबीला भी साॻिया। रुॻी हिकिड़ो दफ़ो मुझे करीम आका फरमायो त जंहिंखे अल्लाह जे ज़ात जोड़ी न्याणियुनि जी अता फरमाई ऐं उन शख़्स पंहिंजे न्याणियुनि जी सुहिणी तरबियत करे, जवान करे, अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर पंहिंजे न्याणियुनि जी शादी कराई। मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां, मुंहिंजो रब उन लाइ जन्नत खे लाज़िम करार ॾेई छॾींदो। ज़ुबाने मुस्तफ़ा मां, ज़ुबाने मुस्तफ़ा मां ऐलान थियण जी देर आहे। उहो ई मक्को, उहो ई कबीलन जा माण्हू, उहो ई इलाइक़ो, लेकिन हबीब जे दीवाने गुलामी कबूल करण खां बाद उन माण्हुनि जो इहो हाल आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जो जेके हिकिड़ी न्याणी आहे उहो ज़ारो कतार रोई थो चवे, या रसूल अल्लाह मूंखे त हिकिड़ी न्याणी आहे, दुआ कयो त रब ॿी न्याणी ॾे त मां जन्नती बणिजी वञां। तवज्जह कर मुझा दोस्त, मक्को भी साॻियो आहे, माण्हू भी साॻिया। मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे प्यार ॾे निहार। मुझे हबीब जे ग़ुलामन रोई रोई अर्ज़ कया, रोई रोई अर्ज़ कया त मुंहिंजा आका जंहिं वटि न्याणियूं न हुयूं उन्हनि दुआऊं घुरायूं, जन वटि हिकिड़ी हुई उन्हनि दुआऊं घुरायूं, जन वटि ॿया वधीक हुयूं उन्हनि मुसरत जो
इज़हार कयो पर रहमतल लिल आलमीन ने निहार मुझे मुस्तफ़ा कंहिंखे भी मायूस को न कयो। जन के बिन खां वधीक न्याणियूं उन्हनि मुसरत जो इज़हार कयो, ख़ुशि थी विया। जन में टिप हुयूं, ख़ुशि थी विया। जन वटि हिकिड़ी हुई मुंहिंजे मुस्तफ़ा उन्हनि जे अखिड़ियुनि में लुड़क बर्दाश्त न कया। पाण फरमायो मायूस न थी, फिक्र न कर, बस तूं रुगी दिल में इरादो कर त मुंहिंजा मौला अगर ॿी बि ॾिनई त तुंहिंजे रज़ा जे ख़ातिर जवान करे तुझे रज़ा जे ख़ातिर शादी कराईंदुमि। पोइ जे मिली वञे न्याणी तॾहिं बि जन्नत तुंहिंजी, जे न मिली वई तॾहिं बि जन्नत तुंहिंजी। ऐ मुसलमान, ऐ नौजवान गौर कर, मुझे करीम मुस्तफ़ा जे उन पाक लफ़्ज़न जो असर अज 1400 साल गुजरी चुका हन। जरा गौर कर, हिकड़ो भा मिल में कमाए रहियो आ, छाजे ला कमाए रहियो आ, रात ॾींहुं मेहनत करे रहियो आ, छाजे ला मेहनत करे रहियो आ त पोइ ते मुंहिंजी भेण जवान थी वई आ, भेण जी शादी कराइणी आ, भेण जे लाइ ही बि ठहराइणो आ, भेण जे लाइ ही बि ठहराइणो आ। हिकड़ो पीउ त पीउ आ, लेकिन अॼु भाइर बि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रात ॾींहुं हिकु करे पंहिंजे न्याणीअ जे ॾाजे गॾु करण में पंहिंजे जिस्म जो खून पसीनो वहाए मुंहिंजा दोस्त पंहिंजे भेण जो ॾाजो गॾु कंदा आहिनि। इहा कंहिंजी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ताक़त आ, चओ मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे हिकु फरमान जी ताक़त अजीज दोस्तों, यह हकीकत है तव्हांजी दिल कबूले थी तो वाकई हर भाउ पंहिंजे भेण लाइ एतिरो जुस्तजू कंदो आहे। इहा केॾी ताक़त आहे, चओ मुंहिंजे मदीने वारे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ताक़त आहे। न रुगी मुंहिंजे आका, न रुगी मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम रुगी चई न ॿुधायो, लेकिन मुंहिंजे आका ईअं करे ॾेखारियो जियां कायनात जे अंदर जेको भी करे त उन जे लाइ मुंहिंजे करीम मुस्तफ़ा अज़ीम इनामन जो ऐलान